हमेशा दुनिया जे हर कुंड कुर्श में मचंदा रहन, असां ईअं ई गॾिजी रहूं, मिलंदा रहूं। मां बॉम्बे मां आई आहियां, लास्ट ईयर कराची बि थी आयसि, पंहिंजे एंसेस्टर्स जो घर बि ॾिसी आयसि। मुंहिंजो ॾाढो क्लिफ्टन ते कराची में रहंदा हुआ। ही वॉज अ वेरी बिग सर्जन इन कराची। त असांखे बि अञा उहा छिक अञा आहे। शुरूआत में प्रोग्राम जे ॿ टे कलाम ॻाईंदसि। कंहिं रिक्वेस्ट कयो हो त सभु यंगस्टर्स हलिया वेंदा, त हिकु ॿ कलाम ॿुधाए पोइ यंगस्टर्स जे लाइ थोड़ा फास्ट हिकु ॿ लाॾो, पोइ वी कम बैक अगेन टू द ट्रेडिशन। Ada Asif has been very kind to give me his support on the synthesizer, although he was not supposed to play with me. I'm very thankful to him and my other musicians.